सेवण में हवा के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाद रहमतुल्लाह अलैह जी दरगाह भरिसां हिकु पुलिस चौकी गवर्नमेंट तरफ़ां क़ाइमु थियल आहे, जेका मोबाइल ट्रेसिंग डेस्क वग़ैरह जे लाइ दरगाह जे सोने दरवाज़े गोल्डन गेट ते वाक़िअ आहे। असल में ही पुलिस चौकी वनफाई मददगार सेवण में मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन जी मदद लाइ खोली वई हुई। हिन चौकी खोलण जो मक़सदु इहो हो त मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन खां जेकी बिशनी मोबाइलूं वग़ैरह खीसनि मां कढनि था, उन्हनि ज़ाइरीन जूं मोबाइलूं ट्रेस करे उन्हनि मोबाइलनि जी लोकेशन मालूम करण लाइ पुलिस चौकी क़ाइमु कई वई हुई। पर अक्सर ॾिठो वियो आहे त इहा पुलिस चौकी सिर्फ़ु मेले जे टाइम में खोली वञे थी, पर पोइ इहा पुलिस चौकी सॼो साल बंदि रहे थी। कलंदर शहबाद रहमतुल्लाह अलैह जे पांधीअड़नि खे हिन पुलिस चेक पोस्ट क़ाइमु करण जो को बि फ़ाइदो न मिली रहियो आहे। सेवण जी अवाम SSP जामशोरो खां मुतालबो थी करे त मज़ार भरिसां जेका पुलिस चौकी क़ाइमु कई वई आहे, उन में अमलो मुक़ररु करे उन चौकी खे बहाल कयो वञे त जीअं मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन जे खीसनि खे बिशनिन खां तहफ़ुज़ मिली सघे।